आज़ाद खिलाफ असी एहतजाज कर रहा हूँ। दुकानदार एसोसिएशन JUI STP ASUB शहीद भुट्टो दुकानदार ये सब का अपील था कयूं असी अपील था कयूं सिंध गवर्नमेंट का नायल इंतजामिया के हटायो वञे। असांजी नौशहर फ़रोज़ जी की गंदगी है सॼे शहर में उन लाइ जिदोजहद दोस्त जी हली रही है। असां उन नौशहर फ़रोज़ जी इंतजामिया नज़र नथी अचे, टाउन नज़र नथी अचे। ॾिसो नौशहर जे हर गली घर में रस्ते में जिते किथे पानी गंदगी है, केरु पुछण वारो न आहे। इन जे करे असां जेके दोस्त घर चाहियूं त हीअ जेकी नायल इंतजामिया आहे असां अपील था कयूं जस्टिस पाकिस्तान के चीफ आर्मी स्टाफ के जेके पाकिस्तान जे इदारा उनखे अपील था कयूं त शहरनि में जेकी गंदगी आहे, जेकी माफ़िया वेठी आहे, उनखे हटाए कहिड़ा माण्हू हिते ॾिना वञनि जेके माण्हू खे ज़िंदगी जीअण ॾिनी वञे। हींअर बीमारियूं पहिरां ॾिसो केतिरियूं अचनि था त जेको सो किरोना किथां पैदा थींदी आहे, गंदगी में ई थींदी आहे। जॾहिं गंदगी आहे त पोइ इहे शयूं कॾहिं ख़तमु थींदियूं। सिर्फ़ु ईअं थोरी आहे त ताजरनि जा दुकान कारोबार बंदि कराए तव्हां जेको सोचो था त उहो ख़तमु थींदी। जॾहिं गंदगी तव्हां ख़तमु न थींदी तेसिताईं का बीमारी कान ख़तमु थींदी। तंहिंजे करे असां मज़ामत कयूं ऐं असां चऊं था त हीअ गंदगी आहे इनखे हटाए वञे त बहितर थींदो। मिठाई रोड ते 2 सालनि खां वठी इहो गंदो पानी जो मुसलसिल बीठो हूंदो आहे। टाइम पहिरीं जनरेटर खणी 2 ॾींहं कढंदा आहिनि, उन खां पोइ उन जे मद में बि कूड़ा बिल ठाहे पंहिंजी करप्शन कंदा आहिनि। ऐं असांजे मिठाणी रोड वारो जेको मसइलो आहे जेतिरे ड्रेनेज न ठहंदो एतिरा हल न थींदो। ऐं असां जेका नायल इंतज़ामिया आहे, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, असां उन्हनि सभिनी खे अपील था कयूं त महिरबानी करे महिरबानी करे तव्हां ख़ासि करे मिठाई रोड वारनि सां जेको तव्हां ज़ुल्म कयो आहे इहो बंदि कयो। हर रोड सां तव्हां ॾिसंदो गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। टाउन अलाए किथे गुम लॻी पई आहे। टाउन वारनि खे चओ त चवनि था पब्लिक हेल्थ इंजीनियर जो कमु आहे, पब्लिक हेल्थ इंजीनियर टाउन वारनि जो कमु आहे ऐं असांखे ख़बर नथी पवे त असुलु मसइलो आहे छा। जीअं त अॼु असांजो एहतजाज रिकॉर्ड करण जो मक़सदु इहो आहे त असांजे शहर में गंदगी वधी वई आहे। ऐं गंदगी ॾिसो पिया जा मिठाणी रोड ते मिसाल क़ाइमु आहे त ॾिसो हुते केॾी गंदगी आहे, गंदो पाणी मौजूदु आहे। उन सां आवाम खे बि तकलीफ़ थिए पई ऐं ताजिर बिरादरी जेके लाइनुनि में दुकान आहिनि उन्हनि खे नुक़सानु थिए पियो। वेचारा कारोबार कनि, मथां लॉकडाउन लॻी पिया, दुकान बंदि लॻा पिया आहिनि।